खबर शामिल कंदासीं। घोटकी मां अली रज़ा सुमरे जे रिपोर्ट मुताबिक़ घोटकी पुलिस जो मनशियात फरोशन ऐं ॿियनि ॾोहरनि जे ख़िलाफ़ क्रैकडाउन। थाणो ॾैरकी पुलिस जे मुख़्तलिफ़ जायुनि ते कयल ॿिनि कार्रवाइयुनि थाणो ॾैरकी पुलिस गश्त दौरान हिक ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे लॻ स्टेडियम वटां हिक जवाबदार सलामत अली वलद शाहनवाज़ मंगणहार वेठल बेनज़ीर कॉलोनी ॾैरकी खे 5 बोतलूं शराब ऐं रोक रक़म समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार खे बरामद शराब समेत थाणे ते खणी आई ऐं संदसि ख़िलाफ़ 3/4 मनशियात हदूद आर्डीनेंस एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। उनखां अलावा थाणो ॾैरकी पुलिस लॻ मुस्लिम कॉलोनी जे क़ब्रस्तान वटां हिक जवाबदार अख़्तियार वलद इमाम बख़्श चन्नो वेठल अनवर आबाद घोटकी खे 4 बोतलूं शराब ऐं रोक रक़म समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार खे शराब बरामद करण बाद थाणे ते खणी आई ऐं संदसि ख़िलाफ़ 3/4 मनशियात हदूद आर्डीनेंस एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो।